अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां अब्दुर्रज़ाक कंबरानी, कैमरामैन ऐं एडिटर। दोस्तों तव्हांखे हिकु ख़ुशख़बरी ॿुधायां त मेहर शहर दुबई शादी हाल ईद जे ॿिए ॾींहं ते ड्रामो स्टेज थींदो जंहिंजो नालो आहे लॼ, जंहिंजो डायरेक्टर आहे अब्दुल अज़ीज़ कंबरानी, जंहिंजो राइटर आहे बरकत बलोच ऐं जंहिंसां असां शाम मल्हायूं था अब्बास अली सोडर। दोस्तों असां बि ईंदासीं, तव्हां बि अचिजो। वॾी महिरबानी, कुर्ब, साथ सलामत, सिंध सलामत। अस्सलाम वालेकुम याली मुदत जी तव्हांजी पंहिंजी सिंगर महक मारवी अवां लाइ ईद गिफ्ट आहे स्टेज ड्रामो दुबई शादी हाल मेहर में, ऐं उन में अली अब्बास जी रिहान भी आहे। खोड़ सारा अदाकार ऐं फनकार ईंदा। ईद जे ॿिए ॾींहं ते शो आहे, सो तव्हां बि अचो ऐं असां बि ईंदासीं। याली मदद माया सिंगर सनम मारवी। ईद जे ॿिए ॾींहं ते स्टेज ड्रामो थी रहियो आहे लॼ, जेको दुबई शादी हाल मेहर में, ऐं उन में अली अब्बास जी रिहान भी आहे। अवां भी सब ज़रूर अचो ऐं असां भी ईंदासीं। दुआनि में यादि अली। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजी पंहिंजी अदाकारा किरण शहज़ादी। जीअं त तव्हांखे ॿुधाईंदी हलां त ईद जे ॿिए ॾींहं ते हिकु सिंधी स्टेज ड्रामो पेश थी रहियो आहे मेहर शहर में। हिन ड्रामे जो नालो आहे लॼ, जंहिंजो राइटर आहे बरकत बलोच, डायरेक्टर आहे अज़ीज़ कंबरानी, ऐं हे पेश थी रहियो आहे दुबई शादी हाल मेहर शहर में। जंहिंखे ॾिसणु न विसारजो, अचिजो तव्हां बि, असां बि हुते हूंदासीं। सिंध सलामत, साथ सलामत। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे प्लेटफॉर्म तां असांजो भाउ शहज़ादो अली अब्बास सोडर सां ईद खां ॿिए ॾिहाड़े ते मेहर शहर में दुबई शादी हाल में रिहान जो प्रोग्राम कयो वियो आहे, जंहिंमें सिंधी नाटक ड्रामो लॼ पेश कयो वेंदो। उन प्रोग्राम में सभिनी दोस्तनि खे दावत था ॾियूं ऐं इन प्रोग्राम में सिंध जा बहितरीन मां बहितरीन आर्टिस्ट, अदाकार, असांजा फनकार दोस्त, मौजूद शख़्सियतूं सभु शिरकत कंदियूं। असीं सभिनी खे हथ ॿधी ही दावत ॾियूं था त महिरबानी करे अचणु न विसारींदा ऐं ज़रूर मां ज़रूरु अचंदा। असां तव्हांजा इंतज़ार पंहिंजे नेड़नि जी वर्च में कंदासीं, आजा में बिठा हूंदासीं। तव्हांजो अचणु असांजे लाइ रमज़ान जे चंड जी ख़ुशी जे बराबरि हूंदो। तव्हांजा लख असांजे मथां एहसान थींदा जो असांजे भाउ अली अब्बास सोडर जी रिहान ऐं सिंधी इस्लाही नाटक लॼ जेको पेश कंदो वञे उन में शिरकत करे असांजो ऐं असांजे दोस्तनि जो मान मथां कंदो। तव्हांजूं वॾियूं महिरबानी थींदियूं। अस्सलाम वालेकुम या अली मदद। अस्सलाम वालेकुम या अली मदद। मां तव्हांजो एक्टर जान कोलाची। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जी तरफ़ां असांजे भले अदाकार अली अब्बास सोडर सां रिहान रचाई थी वञे। उन मौक़े ते हिकु सिंधी इस्लाही ड्रामो लॼ पेश कयो वेंदो। तमामु बहितरीन ऐं सीनियर एक्टर ईंदा, तव्हां बि ज़रूरु अचिजो। हंधु आहे बाईपास दुबई शादी हाल, तव्हां बि अचिजो, असां बि ईंदासीं। अस्सलाम वालेकुम या अली मदद। रहमान अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त ईद जे ॿिए ॾिहाड़े ते असांजे पीरी प्यारे भाउ ग़ुलाम अब्बास सोडर जी रिहान आहे, ऐं उन रिहान में सिंधी स्टेज प्ले लॼ पेश कयो वेंदो। तव्हां सभिनी दोस्तनि खे, ख़ासि करे असांजा जेके सफ़ा जा मरकज़ी अॻुवान आहिनि, उन्हनि खां अलावा तालके जा अॻुवान आहिनि, यूनिटनि जा अॻुवान आहिनि, जेके बि उहिदेदार आहिनि, असांजा दोस्त पीरी प्यारा ॿाहिरि, उन्हनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त हिन प्रोग्राम में शरीक थी असांजो मान मथां कंदा। अस्सलाम वालेकुम या अली मदद। अस्सलाम वालेकुम या अली मदद। ख़ुशख़बरी जीअं त दोस्तों मेहर शहर में स्टेज ड्रामो थी रहियो आहे दुबई शादी हाल में लॼ। उनमें तमामु बहितरीन दोस्त आहे असांजो अली अब्बास, जंहिंजी रिहान कई वेंदी। असां बि ईंदासीं ऐं सिंध जा तमामु नाले वारा अदाकार अदाकाराऊं पिण ईंदियूं।
तव्हां बि अचो, तव्हांखे दिलि सां दावत आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दुबई शादी हाल में। ऐं यादि रहे त तकरार ड्रामे जी टीम ऐं ज़हर ज़िंदगी जी टीम ऐं मोहब्बतुनि जी माग जी टीम सभु अदाकार तव्हांखे हुते मिलंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अहमद मस्तोई हमीशो टिबो। दोस्तों, ईद जे ॿिए ॾींहं ते स्टेज ड्रामो आहे मेहर बाईपास ते लज, दुबई शादी हाल मेहर रोड बाईपास ते ईद खां ॿिए ॾींहं ते ड्रामो लज। इन में असांजा KTN जा अदाकार भला दोस्त आऊं बि हूंदुसि, उहे बि हूंदा। उन में असांजे अली अब्बास जी रिहाण बि हूंदी। महिरबानी ॾिसणु न विसारींदा। तव्हां बि अचिजो, असां बि हूंदासीं।